नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक्त असीं तव्हांखे घोटकी में ख़बर ॾींदा हलूं त गवर्नमेंट बॉयज़ हायर सेकेंडरी स्कूल उमरडो में बेले खाते ऐं यूथ ऑफ घोटकी पारां वणकारी मुहिम जे सिलसिले में शानदार तकरीब कोठाई वई है। तकरीब में पीपी घोटकी तालके जे सदर मीर हमज़ो खान संदराणी, डिप्टी डिस्ट्रिक्ट एजुकेशन ऑफिसर सैयद मुज़फ़र अली शाह, डिविजनल फॉरेस्ट ऑफिसर सैयद आमिर शाह, स्कूल जो प्रिंसिपल रियाज़ हुसैन, कलोड़ो मोहम्मद बख्श ऐं ॿियनि शिरकत कई। इन मौके ते पीपी तालके घोटकी जे सदर मीर हमज़ो खान संदराणी ऐं ॿियनि खिताब कंदे चयो त वण ज़मीन जा ज़ेवर आहिनि, वण लॻाए धरती जी सूंह ऐं सोभ में इज़ाफ़ो करे सघे थो। हिन चयो त नौजवान पारां शुरू कयल वणकारी मुहिम खे कामयाब करण लाइ सभिनी सान्यावंदनि खे अॻिते अचणो पवंदो। अहिड़े अमल सां सेहतमंद फिज़ा क़ाइमु थी सघंदी ऐं मुल्क पिणु सरसब्ज़ थींदो। वण लॻाइण सां माहौल जी आलूदगी घटि थिए थी ऐं ऑक्सीजन में इज़ाफ़ो थिए थो। आख़िर में मेड़ाके में मौजूद सभिनी माण्हुनि खे वण पोखण जो अज़म वरितो वियो। इन दौरान स्कूल जे एताते में वण पिण पोखिया विया। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।